माफ़ियूं बि घुरंदासीं, रोई बि पवंदासीं, रब खे परचाइणो आहे। हथ बि खणंदासीं, माफ़ियूं बि घुरंदासीं, रोई बि पवंदासीं, रब खे परचाइणो आहे ऐं आख़िरत खे ठाहिणो आहे। मां वॾो ॾोहारी वई हयाती सारी, मां वॾो ॾोहारी वई हयाती सारी, करे तो बाज़ारी, रब खे परचाइणो आहे ऐं आख़िरत खे ठाहिणो आहे। हथ बि खणंदासीं, माफ़ियूं बि घुरंदासीं, रोई बि पवंदासीं, रब खे परचाइणो आहे ऐं आख़िरत खे ठाहिणो आहे। आसरो इसारो रब वॾो बाजारो, आसरो इसारो रब वॾो बाजारो, हणी इहो इनारो, रब खे परचाइणो आहे ऐं आख़िरत खे ठाहिणो आहे। सोलंगी बस यूसुफ, हाँ तुझे बस यूसुफ। सुभान अल्लाह। तो जो बुलंद आवाज़ सां नबी जा दीवाना ॿई हथ बुलंद करे चओ सुभान अल्लाह। ये मोहम्मद यूसुफ सोलंगी साहब तव्हांजे साम्हूं जंहिं हींअर शाइरी पढ़ी करें जलाल ऐं फौजिया करें अल्लाह नो जुणे जो मिठू कच्छी के शाइरी ॾींदा हुआ, लेकिन दीनदारनि सां जॾहिं मोहब्बत थी अॼु नातूं लिखनि था, असीं पढ़ूं था तव्हीं चओ था सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां गॾिजी चओ सुभान अल्लाह। सोलंगी बस यूसुफ, हाँ तुझे बस यूसुफ, नाए ॿियो गस यूसुफ, रब खे परचाइणो आहे ऐं आख़िरत खे ठाहिणो आहे। हथ बि खणंदासीं, माफ़ियूं बि घुरंदासीं, रोई बि पवंदासीं, रब खे परचाइणो आहे ऐं आख़िरत खे ठाहिणो आहे। दुरूद शरीफ पढ़ो दोस्तों। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला